बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में थधिड़ियूं थधिड़ियूं सर्दियुनि जी शाम जो सलाम। उम्मीद त ख़ुशबाश हूंदा। कल्ह खां असां किसो शुरू कयो आहे रुस्तम पहलवान जो। रुस्तम पहलवान पंहिंजे दौर में ईरान जो हुयो, मशहूर थी गुज़रियो आहे। अॼु ॾींहं ताईं माण्हू को एॾो दिलेर हूंदो आहे त उनखे ईअं चवंदा आहिनि, यार तूं त को रुस्तम पहलवान आहे। सो इन रुस्तम पहलवान जो किसो कल्ह तव्हांजी ख़िदमत में असां पहिरीं किस्त पेश कईसीं। अॼु हुनजी ॿी किस्त आहे। उमेद त असां चूंड किसा ॻोल्हे सिर्फ़ु इहो चाहींदा आहियूं त जीअं तव्हां दोस्तनि खे, ॿुधंदड़नि खे पसंदि अचनि, मज़ो अचे। सो इहा ई उमेद आहे त इंशाअल्लाह हीउ किसो तव्हांखे ज़रूरु मज़ो ॾींदो, पसंदि ईंदो। हाणे किस्त ॿी असां शुरू था कयूं। कल्ह तव्हांजी ख़िदमत में किस्त पहिरीं हलाईसीं। रुस्तम पहलवान जो तव्हांखे मां कल्ह ॿुधायो। हाणे रुस्तम पहलवान जवान बि थियो, किलो बि फतेह करे आयो। उन्हनि ॾींहंनि में ईरान जो बादशाह जेको हुयो उहो बीमार थी पियो। पंहिंजे पुट खे वसियत कई, जेका मां कल्ह तव्हांखे ॿुधाई। रुस्तम बि ईरान जो ई हुयो, पर उहो हूंदो हुई ईरान जो बादशाह अलॻि हुयो, हे वरी सूबनि जा हाकिम। ईअं ज़ाबिलिस्तान हिकिड़ो सूबो इलाइक़ो हुयो, उते रुस्तम जो पीउ जेको हुयो ज़ालज़र, जंहिंजो कल्ह तव्हांखे ॿुधायो हुउमि त नंढे हूंदे हुनखे पंहिंजो पीउ, छो जो ॼमण सां हिनखे अछा वार जा हुआ त ॼमण सां हिनखे उछलाए आयो हो, त हिन जो पीउ ते हाकिम हुयो। सो इन्हनि ॾींहंनि में ईरानी ऐं तुरान उन्हनि जी पाण में ॾाढी जंग लॻी। ईरान जी हुकूमत ही, ईरान जे हुकूमत ज़ाबिलिस्तान खे ऑर्डर कयो। ज़ाबिलिस्तान हुन जो एरियो हुयो, सूबो हुयो। त ज़ालज़र खे चवनि त फ़ौज मदद लाइ मोकिल। जॾहिं हिननि खे इहो न्यापो मिलियो ईरानी बादशाह जो त रुस्तम त ॾाढो ऊअं ई शौक़ीन हुयो जंग जो। उन पंहिंजे पीउ खे चयो त बाबा, मां बि हिन जंग ते वेंदुसि, मूंखे हिकिड़ो जंगी घोड़ो ऐं हथियार पहवार ॾियो त मां बि विढ़ण वञा। पिणसि चयसि त बाबा, हेठिन जंगनि में तो अॻ में करे कोन विढ़ियो आहे, सो तूं फ़िलहाल पंहिंजी जवानी खे इंजॉय कर, जवानीअ जो मज़ो वठ। असांजे नज़र में तो अञा हाणे पंहिंजी माउ जी हंज छॾी आहे, जंगियूं ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। सो मां तोखे कीअं तुरान जो ज़बरदस्त बादशाह हुआ, वॾी हुनजी फ़ौज आहे, मां उन सां तोखे विढ़ण जे लाइ मां कीअं मोकिलियां तोखे, तूं अञा ॿार आहे। सो फ़िलहाल तूं जेको आहे त सब्र कर। रुस्तम चयसि त बाबा साईं, मूंखे तव्हां त चओ था, पर हे जेके बादशाही मजलिसूं आहिनि, तमाशा आहिनि, इन्हनि मां मूंखे ख़ुशी नथी मिले। बसि मुंहिंजी तबियत अहिड़ी थी वई आहे जो मूंखे विढ़ण खां सवाइ आराम नथो अचे। जे तव्हां चओ था त उहो एॾो दिलेर बादशाह हुआ, हुनजी ज़बरदस्त फ़ौज आहे, त ख़ुदा में उमेद आहे त मूंखे मदद कंदो ऐं फतेह बि ॾींदो। मां पंहिंजो गुर्ज़ पाण सां खणंदुसि ऐं मैदान में जंगी घोड़े ते, घोड़ो मूंखे भलो जो बाहि जे शोले वांगुरु विढ़ंदुसि। जॾहिं हिन मां पंहिंजो नेज़ो चिमकाईंदुसि त ज़मीन ते दुश्मननि जे रत जा दरिया मां बम वहाईंदुसि। पर इहो आहे त मूंखे जंग लाइ अहिड़ो घोड़ो ॾे जंहिंखे रुगो मां कमान जे ज़ेह सां झले बीहारे सघां। मूंखे अहिड़ो घोड़ो हुजे जेको मुंहिंजो ॻरो बदन, पहलवान हुयो, थुलो मतारो हुयो, मुंहिंजे ॻरे बदन खे, मुंहिंजे ॻरे गुर्ज़ खे
ऐं मुंहिंजे ॻरे दबदबे खे खणी सघे। घोड़ो मूंखे वॾो भलो, बाक़ी मूंखे छॾ त पोइ तूं ॾिसजां मुंहिंजूं। रुस्तम जो हेतिरो जोश जज़्बो पीउ खे ॾेखारियो। पिणस ॾाढो ख़ुशि थियो। पिणस दुआऊं हिनखे करणु लॻो, बाबा ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए थी। ज़ाल सर हुकुम कयो, हाणे हिन चयसि मूंखे घोड़ो अहिड़ो ॾे जेको मुंहिंजो बि वज़न खणे, मुंहिंजी वज़नी गुर्ज़ जो बि वज़न खणे। ज़ाल सर हुकुम ॾिनो त सभु रंग जा झंगली घोड़ा काहे अचो। घोड़ा अची विया। रुस्तम हाणे पसंदि कर। रुस्तम आयो घोड़नि जे अॻियां। रुस्तम जंहिं घोड़े खे ते हथ पे रखियो ऐं हुन ते चढ़ण जी पे करे त उहो घोड़ो वेही पियो रहे। जंहिं घोड़े ते हथ विझी अञा चढ़ण जी करे त घोड़ो वेही रहे। बाबा हे बि कम जो न आहे, बाबा हे बि कम जो न आहे। नेठि हिकिड़ो नीरे रंग जो घोड़ो, घोड़ी, नीरे रंग जी घोड़ी हिन जे अॻियां अची लंघी ऐं हिकिड़ो वॾो वछेरो बि हुन जे पोयां हुयो, माना बचड़ो हिन जे पोयां हुयो। हुई घोड़ी। रुस्तम ॾिठो त बाक़ाइदे घोड़ी जेका हुई ईअं मज़बूत हुई, ताक़तवर हुई। सुंभ हुन जा ॾिठई, रुक जहिड़ा सख़्त, बुत ते ईअं न बाहि जो रंग थींदो आहे, ईअं हुन ते दबक दबक हुया। रुस्तम सम्झो त हे घोड़ो जेको आहे मज़बूतीअ में हाथीअ जहिड़ो, ही घोड़ी जेका आहे मज़बूतीअ में हाथीअ जहिड़ी आहे, ज़ोर में शींहं जहिड़ी आहे ऐं कद ईअं सम्झण उठ जहिड़ो अथसि। रुस्तम जी घोड़ी जीअं नज़र घोड़ी ऐं हुनजे वछेरे जी पई न, कमान जे ज़ह खे गंढ ॾेई भाई त वछेरे खे ॿाहिरि कढा, जेको बचो अथसि उनखे बचे खे ॿाहिरि कढा। हिनखे घोड़ी वड़ी वई। जीअं हुनखे ॿाहिरि पियो कढे त घोड़ा जेके संभालींदड़ हुया उन्हनि चयसि त बहादुर मुड़ुस हिन घोड़ीअ खे वठण जी कोशिशि न कर। इन जो नालो आहे रखश, रक्ष फारसी नाला आहे। इहो अहिड़ो तेज़ आहे जहिड़ी बाहि, जेको हिन जो वछेरे खे नथो, इहो जेको छिकींदो, इहो वछेरो तोखां ॾाढो आहे, इन वछेरे खे पिता न कढ। ऐं वॾी ॻाल्हि इहा, जेने हिन जी माउ इहो तोखे ॾिसी वरितो न त पंहिंजे बचे खे बचाइण जे लाइ तो ते शींहं वांगुरु चढ़ी ईंदी। तंहिंजे करे सियाणो थी इन आफ़त सां हरकत न कर। ॿुधी न त हे घोड़ी ॾाढी ख़तरनाक अथई। रुस्तम जो हे दड़को ॿुधो। वछेरी त वछेरी जी माॻ, पर जेको हुनजो पोयों वछेरो हो, उन वछेरे लाइ बि हुन चयोसि ॾाढो ख़तरनाक अथई। हिन छा कयो, जो ज़ह जी सिरकण फांसी ठाहे वछेरे जे मथे में खणी उछलाए विधई। माल खे पकड़बो आहे त ईअं रसो ठाहे ऐं सिरकण फाई वांगुरु हुनजे मथे में विझबो आहे, वठु न ॾींदो आहे। त हिन हुन वछेरे जे मथे में उहो रसी विधी। जीअं हिन रसी विधी त हुन घोड़ीअ ॾिसी वरितो। घोड़ी ॾिठो ईअं मस्तु हाथीअ वांगुरु ईअं रुस्तम ते काहे आई ऐं ॾंदनि सां, पंहिंजे ॾंदनि सां घोड़ी बचे जी उहा मुंडी छॾाइण लॻी, रसीअ मां मुंडी छॾाइण लॻी। पर रुस्तम बि शींहं वारी गोड़ कई। गोड़ अहिड़ी कई जो घोड़ी ईअं सम्झण डिॼी वई ऐं बीह रही। रुस्तम उते बीह ॿाहूं डिघियूं करे वछेरी जी पुठीअ ते हथ रखी ज़ोर ॾियण लॻो। रक्ष चुरियो बि कोन। उन ज़ोर जी हुनखे लखाई कान पई। हिन घणो ज़ोर ॾिनोसि पर ॼण हुनखे महसूस ई न थियो। रुस्तम दाह करे उते ई पीउ खे चए त बाबा मुंहिंजे वेहण जी जाइ हीअ अथई, हाणे तोखे मां पंहिंजी पहलवानी जा कम ॾेखारियूं। मां इहो ई पियो चवां मूंखे घोड़ो भलो ॾिजां। हाणे बसि मूंखे घोड़ो मिलियो मर्ज़ी वारो, हाणे तूं मुंहिंजी पहलवानी ॾे। ईअं चई हवा वांगुरु टपो ॾेई रक्ष जे पुठ ते चढ़ी वेठो। घोड़ी उथी खयसि हरण वांगुरु छालू, वात गजीअ सां सफ़ा भरिजी आयसि। ज़ाल सां ॾाढो ख़ुशि थियो। पुट जे फतेह जे लाइ पोयां ख़ैर ख़ैरातूं करायूं, दुआऊं त बाबा दुआऊं कयो त मुंहिंजो पुटु पहिरीं जंग ते वियो आहे खटे ते। ज़ालदार सभिनी अमीरनि ऐं सरदारनि खे गॾु करे चयो त दा पाण वटि लश्कर जी कमी कान्हे, पर इहो आहे त ईरान जो जेको वॾो बादशाह कल्ह जंहिंजो ॿुधायो मां, जंहिं पंहिंजे पुट खे वसियत पई कई, सो उहो मरी वियो आहे। उनजे मरण खां पोइ ईअं सम्झ ॼण असां सभु थी विया आहियूं निंढण का, को असांजो सरदार ॼण कोन्हे को।
असांखे घुर्जे, मुंहिंजी सलाह इहा आहे त को हिकिड़े कंहिंखे चूंडे तख़्त ते विहारियो ऐं सभु पोइ हुनजी ताबेदारी कई। मां नजूमिन खां पुछा कई आहे, मूंखे ख़बर पई आहे त ईरान जो बादशाह हुयो हिकिड़ो फरीदून, उन जे औलाद मां हिकिड़ो शहज़ादो केकबाद नालो अथसि। उहो चङे अदब ऐं इख़लाक़ वारो, घणे अदल इंसाफ़ वारो, पर उहो रहे जबल ते थो, गोशा नशीन, माण्हुनि खे छॾे उते जबल ते अकेलो रहे थो गार में। मां सोचियो आहे त रुस्तम खे होॾे मोकिलियां त वञी उनखे ॻोल्हे वठी अचे त सभु उन ते राज़ी थी उनजे मथे ते ही शाही ताज रखूं ऐं उनखे पंहिंजो बादशाह। हिन रुस्तम खे बि उन बाबति चङी तरह सम्झायो। रुस्तम तरसियो बि कोन, झट में रक्ष ते चढ़ी वञी तूराननि जे शहर मंझां सफ़र कंदो हलियो वियो। रस्ते में दुश्मननि सां केतिरियूं जंगियूं करणियूं पियसि, जिन में ही खटींदो आयो। नेठ पिणस जो हुनखे हुनजे नाले चयो हो, ओ वञी हुन जबल खे वेझो थियो। जॾहिं जबल खे वेझो थियो, परे खां हिनखे उते जबल वटि हिकिड़ो महल ॾिसण में आयो। उनजे चौधारी सुहिणा वण लॻा पिया हुजनि, पाणीअ जूं नहरूं पई वहियूं। पाणीअ जे वेझो ई उते किनारे ते पाणी जे कप ते हिकिड़ो वॾो तख़्त विछायो पियो हुजे, उन ते वणनि जी छांव, मथां वणनि जी छांव हुजे, हिकिड़ो सुहिणो जवान वेठो। परे खां उहा जाइ ॼण बिश्त जहिड़ी ॾिसण में पियाई, बाक़ाइदे खुशबू। उन शहज़ादे जे आसपास वॾा वॾा अमीर वेठा। रुस्तम जॾहिं हिन जे वेझो आयो, हुन बि रुस्तम खे ॾिठो, उथी ऐं हिन रुस्तम जो आदर भाव कयो, हिनखे वेहारी। रुस्तम चयसि त चइनि त भाउ मूंखे उते ॿिया अमीर वज़ीर वेठा कि मूंखे हिते रहणो न आहे, मां हिते टिकण न आयो आहियां, मां महिमान खाइण न आयो आहियां, मूंखे वॾो कमु आहे, अञा वॾो पंधु मूंखे करणो आहे। असांजे मुल्क ईरान जूं हदूं दुश्मन सां ईअं सम्झ भरियूं पयूं, चौधारी वॾो असांजा माण्हू आहिनि, ईअं सम्झ ॼण हर घर में मातम लॻो पियो आहे। ईरान जो तख़्त खाली पियो आहे, मनु चयो बादशाह मरी वियो आहे, ईरान जो तख़्त खाली लॻो। जेसि ताईं मुंहिंजो कमु पूरो न थींदो, मां पाण ते लाज़िम कयो आहे त मुंहिंजो खाइण पीअण हराम। अमीरनि चयसि त भला तूं जंहिंखे ॻोल्हण लाइ निकितो आहे, उन जो असांखे भला ख़बरचार ॾे त असां तोखे उन जाइ ते वठी हलूं। रुस्तम चइनि त मां निकितो आहियां शहज़ादे केकबाद जी ॻोल्हा में, उन जी ॻोल्हा में। अमीरनि हिन जी ॻाल्हि ॿुधी खिलियो, हिनखे चइनि ठीकु आहे, असां सिघो ई तोखे उन वटि वठी हलंदासीं, परेशान न। अब वठी हलंदो त देरि न कयो, मूंखे वठी हलो। उथिया अमीर वज़ीर हिन सां गॾु। हे सभई उहो जेको पाणीअ जी नहर हुई, उन नहर जे किनारे सां वण लॻल हुजनि बाक़ाइदे, उन वणनि जी छांव उन में हलिया। जेको जवान तख़्त ते वेठो हो, उन रुस्तम खे बाहि खां वठी ऐं शराब जो हिकिड़ो प्यालो भरे ॾिनो। ॿिया जेके अमीर वज़ीर वेठा हुआ उहे बि पीअण लॻा। हिन चई बाबा मां तव्हांखे ॿुधायो त मूंखे खाइण पीअण हराम आहे, मूंखे जंहिं कम सां निकितो आहियां मूंखे उहो कमु ॿुधायो, मूंखे उहा जाइ ॿुधायो जिथे शहज़ादो केकबाद रहे थो, मां उन जी ॻोल्हा में निकितो। ही मुंहिंजी तव्हां महिमान नवाज़ी आहे, तव्हां मुंहिंजो आदर भाव न कयो। हिन जो इहो चयो त हू जेको तख़्त ते जवान वेठो हो न, उन मुर्की चयसि त पहलवान थधो थी, जंहिं केकबाद जी ॻोल्हा में निकितो आहियां, केकबाद मां आहियां। मां हिकिड़ो ख़्वाबु लधो, जंहिंमें ॾिठ में तब सफ़ेद बाज़, अछा बाज़, हिकिड़ो चमकंदड़ ताज पंहिंजे चुंबुनि में झलियो मूॾा उॾामंदा था अचनि। सो मूंखे लॻे थो त उन ॿिनि बाज़नि मां हिकिड़ो बाज़ हो तूं पाण ई, जेको ईरान जो ईअं सम्झो त तख़्त ताज
जो पैगाम तूं मूं वटि खणी आयो। रुस्तम चयसि त बसि पोइ त हाणे तूं हल, ज़रो बि हिते देरि न कर, तरस न। जंगी बहादुर असां लाइ इंतज़ार में वेठा आहिनि, हल। अब उन महिल ई घोड़नि ते हना पिया, सभु सुवार थिया, उथी हलिया। राति ॾींहं पे पंधु कयूं। रस्ते में हिननि जिथे हिननि खे दुश्मन मिलिया पे, त हाणे हिननि सां केकबाद जो हिन सां गॾु हुयो, जंहिंखे बादशाह कयूं वठी पियो हुए, त उहो हुननि सां दुश्मन जिथे मिलनि पिया त उहो चए पियो जेकर हिननि सां विढ़ंदा हलनि। पर रुस्तम झलियुसि त न, अहिड़ी जंग तुंहिंजे लाइक़ु न आहे, इहा असां कयूं, तोखे त असां हाणे हिन महिल ईरान जो बादशाह था कयूं, इहा तुंहिंजे लाइक़ु जंग न आहे। इन्हनि सां मुंहुं मां पाण ॾींदुसि, तुंहिंजे लाइक़ु इहा जंग न आहे। हुनखे झले रक्ष पंहिंजे घोड़ी खे कुॾाए सॼे खॿे अहिड़ा धक वॼाई, जेके बि दुश्मन हिन जे साम्हूं पिया आया उन्हनि खे वञी पियो केराई। जॾहिं दुश्मन जे लश्कर जे सरदार ॾिठो त भणामो जा सभु फौजी मारिया पिया था वञनि, सिफ छॾे हिन सां पाण अकेलो वेहण लॻो। रुस्तम अहिड़ो हिनखे धकु हयो गुर्ज़ जो, हणी हिन जो हथु कपे विधई। हुनखे ज़ेन था केराए, भालो जो हुजेसि, भालो खणी पेट में हई। जॾहिं लश्कर ॾिठो त भणा असांजो सरदार बि मारिजी वियो, त लश्कर वठी भॻ। हे साईं रुस्तम, केकबाद, हे हिननि जो जेको टोलो हुजे, हे नेठि हली 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 पहिरियों त आया ज़ालज़र वटि, रुस्तम जे पीउ वटि। ज़ालज़र हिननि सां मिलियो। ज़ालज़र ॾाढो हिननि जो आदर भाव कयो, घणी इज़त ॾिनई। उहो जेको फेरोज़े जो तख़्त हुयो, ताज हुयो, उहो खणी हिन केकबाद जे मथे ते रखियो। 8 ॾींहं बाक़ाइदे हुनजी महिमानी ऐं जशन कराए। हाणे माना सभिनी अमीरनि, वज़ीरनि, नंढनि वॾनि सभिनी जे सलाह सां केकबाद वञी थियो ईरान जो बादशाह। केकबाद थियो ईरान जो बादशाह। होॾां जेके तोरानी हुया उन्हनि जो बादशाह हुयो अफरासिया। हाणे केकबाद बादशाह थियो, हाणे दुश्मन जे लश्कर सां विढ़ण जे लाइ तयारी करण लॻो। पहिरियों त हाणे वञी हिन पंहिंजे लश्कर खे चेक कयो, ॾिसां त लश्कर केतिरो आहे, कीअं आहे। रुस्तम हिन सां गॾु घोड़े ते चढ़ी हिन सां गॾु हलियो। पुठियां ॿिया बि केतिरा ई सरदार, तिन जे पुठियां वरी केकबाद ऐं ज़ालज़र पे आया। सभिनी जे अॻियां अॻूणी रस्म मूजिबि हिकिड़ो झंडो खई पई विया, जंहिंमें तरह तरह जा जवाहर लॻल हा, जिन जो ॻाढ़ो, पीलो उन्हनि ते उन जो रंग हुयो। घोड़नि जी लतड़ खां ज़मीन जो अहिड़ो हाल हुजे जहिड़ो समुंड ते लहरुनि में जहाज़ जीअं न हलंदा आहिनि, ईअं। बादशाह ॾाढो पंहिंजी फौज खां मुतमिन थियो, पंहिंजी फौज खे हुकुम ॾिनई अॻिते वधण जो। होॾां दुश्मन जूं फौजियूं बि आयूं। जॾहिं ॿई फौजियूं जी पाण में गॾियूं त हाणे ख़बर न पई पई त लश्कर किथे वञी पूरो थियो आहे। रुस्तम खे शौक़ु हुजे वेहण जो, पीउ खे चई त मूंखे ॾेखार त अफरासियाब जेको दुश्मन आहे असांजो, उन बादशाह जो झंडो किथे आहे, त मां वञी उते विढ़ां। माना इहो हूंदो त झंडो किरियो, माना उन्हनि हारायो। ज़ालज़र खे हिते वरी बि दिलेर त हुयुसि, पर पुट जो हुयुसि त वरी ॼणो पुट वारो हिनखे दिलि में थियो त भणा ॾुखी जंग आहे, हिनखे ॼणो ख़ौफ़ थियो। हिनखे चई वाह, अफरासियाब जेको बादशाह हुआ, ईअं सम्झो अज़दहा जहिड़ो मुड़ुसु आहे। हुनजी कावड़ अहिड़ी अथई ॼण विॼ। हिन जो झंडो बि कारो अथई, ज़िरह बि कारी अथई, टोपी ऐं दस्ताना जेके अथसि उहे लोह जा अथसि। सो तूं हेॾे न वञ। रुस्तम चयसि बाबा तूं मुंहिंजी गणती न कर,
मूंखे रब में उमेद आहे, तूं मुंहिंजी गणती न कर। हाणे पीउ जो हिनखे पार पता ॾिना, ईअं चई पंहिंजे घोड़े ते टप ॾेई चढ़ी पियो। वठी घोड़े खे डोड़ाई, पर घोड़ो बि हिनजी अहिड़ो हुयो जो हिन जे सुंभनि जो आवाज़ ईअं सम्झ परे परे ताईं पियो। रुस्तम जंग जो नारो हणी वञी कटक जे अॻियां बीठो। अफरासिया बादशाह साम्हूं बीठो हुजे, उन जो हिनखे ॾिठो, जवान, शिकिल में सुहिणो। पुछा कराई त इहो केरु आहे जेको अॻियां थी बीठो आहे, जंहिंखे एॾो जंग जो शौक़ु आहे। नौकरनि ॿुधायसि त साईं हे ज़ालसर जो पुटु अथई, बहादुरीअ जे करे ॾाढो पंहिंजो नालो कढियो अथई। कुझु ई टाइम में हिन वॾो मशहूरु थी वियो आहे बहादुरीअ जे करे। हूंदो, पर असां जहिड़े सां कॾहिं हथु न आयो अथसि। अफरासिया बेफ़िक्रो मथिस काहे हलियो, पर रुस्तम दाव गुसाए पंहिंजो गुर्ज़ खणी हुनजे पंहिंजे हथ में कयो गुर्ज़। ऐं अफरासियाब जो घोड़ो साम्हूं, हेॾा रुस्तम जो घोड़ो साम्हूं, ॿई अची पाण में गॾिया। हिन अफरासियाब खे चेल में हथु विझी ज़ैनत खणी ऐं मथे कई, पर हुनजी चेल में जेको पटो ॿधल हो न, उहो मज़बूत हो। ईअं मथे खणी ऐं हेठि जो सटियईंसि त अफरासियाब बादशाह जेको हो ज़मीन ते किरी पियो। जीअं बादशाह जो किरी पियो त हुन जा जेके सरदार हुआ चौधारी फिरी आया। हिकिड़ो तिखो घोड़ो काहे, उन ते खणी बादशाह खे खयनि। हू पंहिंजो धकु लॻो सुठो अमीरनि जो हुनखे पंहिंजे घोड़े ते खयो। हो बा लश्कर पंहिंजो निंढड़को छॾे वठी थो भॼे। जीअं भॻो त हिनखे ॾिसी फौज बि पोयां भॻी। ईराननि जो हुननि खे भॼंदे ॾिठो त ईरान ईअं समुंड वांगुरु पलटिजी। तोरानी शिकस्त खाई भॼी आहे, ईराननि जी फतह थी। हेॾा हे अफरासिया बादशाह जेको हुयो शिकस्त खाई पंहिंजे पीउ वटि आयो। पीउ जेरोस पंहिंजे पीउ वटि आयो। उन पीउ सां सलाह कई, मां चवां थो त जेकर ईराननि सां ठाह कई, बाबा मां हुननि जो पहलवान ॾिठो आहे, मां बि उमिरि आंदी आहे जंगियुनि में, पहलवान ॾिठा अथमि। बाबा तोखे ख़बर आहे त मां बि छा ताक़त वारो माण्हू आहियां, मुंहिंजी मुड़सीअ जी हिमत जी तोखे बि ख़बर आहे। पर बाबा मां सम्झां थो, मां हुनखे ॾिठो उन महिल त मां ॼण हुनजे हथ में मख बि गौरी हूंदी आहे, मख खां बि हल्को। मुंहिंजी त दिलि चए थी त जेकर सॼे जहान ते मुंहिंजी हुकूमत हुजे, सॼे जहान ते हुकुम मां हलायां। पर बाबा ईअं पियो सम्झां त मां हुन जेको पहलवान हुयो ईराननि जो, मां उन जे अॻियां कुझु बि न। सो हाणे मां सोचियो आहे ऐं तव्हां खां बि सलाह थो वठां त सुलह कयूं, ठाह कयूं, ऐं तव्हां को ठाह जो बंदोबस्तु। हिन जो पीउ ॻोढ़ा ॻाइण लॻो। हिन अफरासियाब जी ॻाल्हियुनि ते बि ॾाढो अजब आहे। भला कहिड़ो त पहलवान ऐं हीअं हार मञी बीठो आहे। पर ठीकु आहे, ही ॾिसी आयो आहे तॾहिं थो चवे, ज़ाहिर आहे हू का ताक़त हूंदो। हिन हिकिड़ो सियाणो माण्हू चूंडे पंहिंजे अमीरनि मां, उनखे सोन जे अखरनि सां हिकिड़ो ख़त लिखे ऐं ईरान जे बादशाह केकबाद, जंहिं वटि रुस्तम जंहिंजो पहलवान हुयो, उन ॾे मोकिलियो। केकबाद रहमदिल हुयो, इंसाफ़ वारो बि हुयो। उनखे जो ख़त मिलियो, अफरासियाब हुनखे ठाह जी आछ कई। सो हुनजो ॾिठो ख़त त हाणे हू दुश्मन ठाह जी पाण पियो थो ॻाल्हि करे त हे अॻई रहम वारो हुयो, इंसाफ़ वारो बि हुयो। हिन बि चयो त बराबरि खून वहण मां छा आहे, जॾहिं हू वञे थो सभु शर्त क़बूल करे थो त जेकर ठाह कजे। पर हिन जा जेके जंगी बहादुर हुया, उन्हनि खे हुयो त न, हुननि असां खां डिॼी विया आहिनि, बहितर आहे त हिननि सां असां विढ़ूं, न त मौक़ो वठी वरी असां सां कंदा।
असल सफ़ा हिननि जी पाड़ पटे छॾी। पर केक बाद हिननि खे चयो त हाथी मख सां न विढ़ंदो आहे। बसि हाणे हुननि पंहिंजी ग़लती मञी आहे, इहा बि मुड़सी आहे। हींअर जेको असां हिननि सां विढ़ंदासीं न, इहो इंसाफ़ न आहे, छो जो हू त हाणे मञी वेठा आहिनि। हीणे सां विढ़णु इहो इंसाफ़ न आहे। ऐं जे एॾो असां पाण जी ताक़त ते बांवर कंदासीं न, थी सघे थो त रब असां ते नाराज़ थिए, वरी का रब ॿी का आफ़त असां ते आहे। तंहिंजे करे मुंहिंजी बि तव्हां सलाह मञो त असां अहिड़ो कमु न कयूं जंहिंजे करे रब बि नाराज़ थिए ऐं इंसाफ़ खां मथां हटी वञे। जॾहिं हू मञे थो त हाणे हीणो थियो आहे त हाणे हुन सां विढ़णु इहो इंसाफ़ न आहे, बहादुरनि जो कमु न आहे। अहिड़ी तरह से रुस्तम जे पहलवानीअ जे करे इहा जंग थी पूरी। बादशाह पंहिंजे तख़्त ते गादी जे शहर में मोटी आयो। हिन ज़ालज़र खे ऐं रुस्तम खे बि ॾाढा इनाम ॾिना। 5 हाथियुनि ते सोन ऐं फेरोज़ी सां ठहियल होदा रखियई। उन होदनि में वरी जवाहरनि सां जड़ियल, जवाहरनि सां जो ठहियल, माना ॻहनि सां, सोन जवाहरनि सां ठहियल हथियार विझराई। हथियार अहिड़ा माना उहे वरी इन सां जवाहरनि हीरनि मोतियुनि सां जड़ियल हुजनि। 5 हाथी, उन्हनि ते सोन ऐं ॿिया होदा, उन होदनि में हथियार, पर उहे हीरनि जवाहरनि सां जड़ियल। ऐं हेठां हीअ चिठी लिखियईं त जे मुंहिंजे वस में हुजे त हिन खां वधीक इनाम बि तव्हांखे ॾियां। रुस्तम वारनि, छो जो जंग रुस्तम वारनि जे करे खटी। बाक़ी जे हयाती रही त तव्हांजा मतिलब ॿिया जेके दिलि में हूंदा उहे मां तव्हां पूरा कंदुमि। हाणे साईं केक बाद बादशाह पंहिंजे मुल्क खे में अमुन आंदो, दुश्मननि सां बि ठाह थी वियो, मुल्क में सुलह शांति थी वई। सॼे मुल्क में बाक़ाइदे हिन अदल इंसाफ़ क़ाइमु कयो, जिथे किथे रहम इंसाफ़ हिन ॾेखारियो। ऐलान करायईं त जिथे बि को ग़रीब ऐं मिसकीन हुजे त मुंहिंजो माल उन जी मिल्कियत आहे। जेकॾहिं को ग़रीब मिसकीन आहे त मुंहिंजो खज़ानो, मुंहिंजो माल उन जी मिल्कियत आहे। मतिलब बाक़ाइदे 10 साल हिन हुकूमत कई, पर अदल ऐं इंसाफ़ सां बाक़ाइदे हिन हुकूमत कई। हाणे हिन बि अंदाज़ो लॻायो त मुंहिंजा ॾींहं की पूरा थिया। हिन जो पुटु हुयो काउस, उनखे पाण वटि घुराई, उनखे वेहारे उन सां बि इंसाफ़ ऐं सखा जूं ॻाल्हियूं कयूं। उनखे नसीहत कई त बा जे माण्हू हिन जहान जे हयाती खे न घणो था घुरनि त हयाती अञा हुजे, अञा हुजे। अबा इहे बेकुलत, अबा ही तख़्त जंहिं तख़्त ते मां हिन महिल वेठो आहियां, ईरान जे तख़्त ते मां छॾियां, हिन महिल छॾियां थो। मां बि ईअं थो छॾियां जीअं मूंखां पहिरियां ॿियनि छॾियो। अबा जे तूं इंसाफ़ वारो माण्हू आहीं ऐं इरादो साफ़ अथई, नियत चङी अथई, त आख़िरत में बेशक उनजो अजुर इनाम तोखे मिलंदो। पर जे पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजी ख़राब तबियत खे पाण ते कई ग़ालिब ऐं पंहिंजे तरार सां ज़ुल्म कई त भाई हीअं सम्झी हीअ हयाती हूंदई तोसां, तो लाइ दोज़ख, ऐं आख़िर में बि ॾाढो ॾुखियो थींदो। पुट खे नसीहत करे कुझु ई ॾींहंनि में बादशाह केक बाद अदल इंसाफ़ वारो बादशाह गुज़ारे वियो। बादशाह गुज़ारे वियो। हाणे बादशाह जो पुटु काउस, उनखे विहारियईं पीउ जे तख़्त ते। बादशाही जो संभालियईं, पीउ तोड़े नसीहत कई हुअसि। जेॾी महिल बादशाही ते जो वेठो, क़िस्मे क़िस्मे जा शाही खज़ाना मिलियसि, फौज, नौकर चाकर, हिमहल माड़ियूं, हेॾी ताक़त। पीउ जी नसीहत विसरी वई न, जेका पीउ हिनखे नसीहत कई। इन तकबर गुरूर में हिन खां इंसाफ़ बि छॾाए वियो, अकुल बि छॾाए वियो। इंसाफ़ बि छॾे ॾिनई, अकुल बि छॾे।
पंहिंजे पीउ जे पेरनि ते न हलियो, शराब पीअण ऐं राग नाच में मशगूल थी वियो। मुल्क में अमुन अमान हुयो, हे पंहिंजे हिन ताक़त जे घुमंड में अजायूं जंगियूं करण लॻो। ज़ालज़र रुस्तम जो पीउ उहो हिनखे सलाहूं ॾींदो हो। रुस्तम हिनखे सलाहूं ॾे, पर हे कंहिंजी सलाह ते न। हिन ज़ुल्म ऐं बेवकूफ़ी खां अहिड़ा कम कया जो हिन जा जेके पहलवान हुया उहे बि हिन कमनि खे रोके न पिया सघनि। सॼो ॾींहुं राति नाच ऐं राग जूं महफ़िलूं लॻी पई अथनि। हिकिड़ी ख़ुशी अञा मस ख़तमु थिए त वरी ॿी ख़ुशी। हिकिड़े ॾींहुं हे वेठो हुजे राग नाच जी महफ़िल में, शराब पे पी अथई त अची हिनखे नौकरनि ख़बर ॾिनी त कंहिं मुल्क खां हिकिड़ो ॻाइण वारो उस्तादु आयो आहे। चए थो त मां बादशाह जे अॻियां ॻाईंदुसि, जी तव्हां इजाज़त ॾियो त मोकिल घुरायूं। बादशाह चयो त अंदरि वठी अचो। हे ॻाइणो न हो, हे ॿिए बादशाह जो जासूस हुयो। ॻाइणो न हुयो, हे जासूस हुयो। ॿियो पासे में हिकिड़ो मुल्क हुयो, उतां जे बादशाह जो हे जासूस हुयो। ॻाइण बि हुयुसि, पर माना असुल हिन जो कमु जासूसी। हिन राग जेको ॻायो त हिन उन में पंहिंजे मुल्क जी वॾी नेकी कई, पंहिंजे मुल्क जी वॾी तारीफ़ कई, पंहिंजे मुल्क जे बादशाह जी वॾी साराह कई पंहिंजे मुल्क जी। छो जो हिनखे ॿुधाइनि त आयो ॿिए मुल्क मां आहे, हिन वॾी तारीफ़ कई पंहिंजे मुल्क जी राग में। हिन जो राग ॿुधी काउस गणती में पइजी वियो त बड़ा हे छा, मां त ख़्यालु कंदो हुउसि त सॼी दुनिया में मूं जहिड़ो को बादशाह कोन्हे, मूं जहिड़ो को सुखियो बादशाह, अयाश बादशाह, या मूं जहिड़ी कंहिं वटि बादशाह जी ताक़त फौज कान्हे। पर ही ॻाइणो त अलाए कहिड़े मुल्क जी पियो थो ॻाल्हि करे त उहो उतां जो हेॾो बादशाह भलो आहे, उतां जो मुल्क शाहूकार आहे, हीअं आहे हीअं। हिन जो ॿुधो, हिन जे दिलि में वरी उहा साॻी थी त मूंखे ताक़त बि आहे, हर शइ आहे, मां छो न वञी इहो मुल्क फतह कयां, पंहिंजे हुकुम हेठि आणियां, जंहिंजी ॻाइणो तारीफ़ पियो थो करे। बादशाह ॿिए ॾींहं ते दरबार में इहा ख़्यालु पंहिंजो पेश कयो त मां चवां थो त इहो मुल्क फतह कयां, जंहिंजी ॻाइणी तारीफ़ पई कई। ईरान जा जेके अमीर हुया उन्हनि हिनखे घणो सम्झायो, पर हे पंहिंजी ताक़त जी घुमंड में। सरदारनि छा कयो जो पाण में सलाह करे हिकिड़ो कासिद उनखे तिखे उठ ते चाढ़े ज़ालज़र ऐं रुस्तम ॾे मोकिलियो त भला हे असांजी बि सलाह कोन थो मञे, भला उन्हनि खे घुरायूं त उहे मञनि, छो जो उहे पहलवान आहिनि, उहे मञनि त उहे अची हिनखे झल। हे असांजी बि सम्झ कोन, चवण कोन थो वठे। पर काउस मगरूर थी वियो हो बादशाहीअ में, सफ़ा ज़िद करे बीह रहियो। रुस्तम आयो, रुस्तम जो पीउ आयो, उन्हनि बि अची हिनखे सम्झायो, पर हिन चयो त न, मां जंग कंदुमि। उन्हनि चयसि त न, इन सां घणा ख़राबी मुल्क में पैदा थींदियूं, मुल्क में अमुन अमान लॻो पियो आहे, तूं घणो हिर्स न कर। हिन चयो न, मां इहो मुल्क फतह कंदुसि। हिन जॾहिं कंहिंजो बि चवणु न कयो, आख़िर फौज तैयार थी निकितो। हे जंहिं मुल्क खे फतह करणु पियो वञे, जंहिंजी ॻाइणी तारीफ़ पे कई, उहो मुल्क ॿिनि देवनि जे मुल्कनि जे विच में हो। हेॾां बि देवनि जो मुल्क हो, हेॾां बि देवनि जो मुल्क हो, विच में हो मुल्क।
ऐं इन देवनि जो सरदार वरी हिकिड़ो सुफ़ेद देव हूंदो हो जेको जबलनि में रहंदो। हे जेको मुल्क विच में हुयो, इन बादशाह खे जॾहिं बि मदद जी का ज़रूरत पवंदी हुई तॾहिं हो लही हेठि ईंदो हो। उहो सुफ़ेद देव उहो कद जो एॾो डिघो हो ऐं ज़ोर में अहिड़ो सघो हो जो हिनखे ॾिसी ऐं माण्हू जो ईअं सम्झ हियां फाटी पए। माना उतां जी बादशाह खे बि फुल सपोर्ट आई उन देव जी। हे साईं काउस जॾहिं वञी हुते पहुतो, काउस खे पंहिंजी फौज ते ताक़त ते वॾो नाज़ हुजे, रुस्तम सम्झायसि, सभिनी अमीरनि वज़ीरनि सम्झायसि, पोइ बि कोन मुड़ियो। काउस शिकस्त खाई। वरी कुझु ॾींहं रखी, वरी फौज वठी, वरी ॿीहर आयो, ॿीहर बि शिकस्त खाधई। शिकस्त त खाधई पर पकड़िजी बि पियो ऐं क़ैद थी पियो। काउस पाण क़ैद थियो, हिन सां गॾु केतिरा ई अमीर ऐं सरदार उहे वीचारा बि फासी पिया। इन्हनि सभिनी खे हुननि छा कयो जो अंधो करे बाहि जूं सरायूं विधनि अखियुनि में, अंधो करे इन्हनि सभिनी खे हिकिड़ो गार हुजे जबल में, हेठि गार हुजे, उन गार में खणी हिननि खे क़ैद कयो। सुफ़ेद देव जेको हुयो उन उतां जे बादशाह खे चयो त मुंहिंजी मर्ज़ी न आहे त मां काउस खे मारियां, मां पियो चवां त बसि ॿ दफ़ा शिकस्त आई अथसि, छॾियऊंसि, धक खाई मन सम्झे। ऐं ॿियनि खे बि सम्झाईंदो त बाबा हिन मुल्क ते केरु न वञे, मां हेॾी ताक़त हूंदे ॿ दफ़ा हारायो आहे, पर तुंहिंजे चवण जे करे मां हिनखे माना इहा सज़ा ॾेई क़ैद कयो। काउस ऐं हिन सां गॾु जेके अमीर वज़ीर हुजनि सभु उन गार में। काउस खे हिकिड़े ॾींहुं वझ मिली वियो, हिन ज़ालज़र ॾे पैगाम मोकिलियो, रुस्तम जे पीउ ॾे। जेके सिपाही हिन ॾे मानी मानी खणी ईंदा हुआ न, उन्हनि मां कंहिं हिकिड़े सां खे हिन लालच ॾेई ऐं पाण में कयो। हिन उन रुस्तम जे पीउ ॾे पैगाम मोकिलियो त भला मां हेठि अज़ाबनि में पियो थो मरां, इहो आहे त इहा कई मां पाण सां पाण आहे, मां तव्हांजी सलाह न वरिती, मां कई पाण सां पाण, तव्हां सभिनी मूंखे झलियो, पर मूंखे पंहिंजे ताक़त ते नाज़ हुयो, घुमंड हुयो, तव्हांजी सलाह मञा हा त मां हेड़ो ॾींहं पंहिंजा न ॾिसां, हेड़ी बेइज़ती पंहिंजी न ॾिसां, मां कई पंहिंजी पाण सां पाण आहे, इन में तव्हांजो ॾोह न आहे, पर हाणे इहो आहे त मां हिन महिल हिते क़ैद लॻो पियो आहियां, मुंहिंजी मदद कई। ज़ालज़र खे जॾहिं नियापो जो मिलियो त हिन पहिरियों त इहा कोशिशि कई त हे जेको असांजो बादशाह हारायो आहे, माना हेॾो ईरान जो बादशाह, छा त ईरान जो नालो, सुपर ताक़त, ऐं उन जो बादशाह ॿ दफ़ा शिकस्त खाधी अथई ऐं पाण हिन महिल क़ैद लॻो, अंधो लॻो ऐं गार में पियो आहे। इहा रुगो उन जी ख्वारी न आहे, पर इहा असांजी बि ख्वारी आहे, छो जो असांजो बादशाह हिन इहा ॻाल्हि लीक न कराई, कंहिंखे बि इहा ख़बर न पवे, ऐं जे ख़बर पवंदी त थी सघे थो मुल्क में वरी फसाद थियनि। जेके हिन जे ज़ोर जे करे राज़ी न हुया उन्हनि खे ख़बर पवंदी त भला कंहिं बाद क़ैद थी वियो आहे त उहे बग़ावत शुरू कंदा, मुल्क में फसाद थींदा, सभु माण्हू त हिन मां राज़ी कोन आहे, सभु माण्हू त हिन कंहिं बाद मां राज़ी कोन आहे, छो जो जेको पीउ हिनखे नसीहत कई उहा नसीहत त हे विसारे वेठो, पीउ चयोसि अदुल कजां, इंसाफ़ कजां, त उहो सभु विसारे ऐं ताक़त जे घुमंड ते थी वियो सफ़ा, ज़ुल्म ज़्यादियूं करे ॾिने। हिन सिर्फ़ु रुगो पंहिंजे पुट रुस्तम सां सलाह कई, रुस्तम सां सलाह कई त बाबा हे मसइलो थियो आहे, असांजो बादशाह असां बराबरि झलियोसीं, पंहिंजनि अमीरनि वज़ीरनि बि झलियुसि, पर कंहिंजो चवणु कोन कई, ताक़त जे घुमंड में अची ऐं लालच में त इहो मुल्क बि मुंहिंजे कंट्रोल में थिए, सो शिकस्त बि खाधी अथई, हाणे क़ैद लॻो, अंधो लॻो, गार में उछलायो अथसि, गार में उछलायो अथसि, हे मूंखे नियापो कयो।
बाबा पोइ छा कयूं? चई तव्हां हाणे असांजो बादशाह हुआ, मदद लाइ बि असां नियापो कयो अथई, तंहिंजे करे मूंखे पाण ॿियो केरु कोन थो सुझे, इहो कमु तूं ई कंदे, इहो कमु तूं ई कंदे। तंहिंजे करे लिकी कंहिंसां तूं बि ॻाल्हि न कर, लिकी लिक में सफ़ा कंहिंखे ख़बर बि न पए, तूं उन मुल्क वञ ऐं कहिड़े बि नमूने वञी बादशाह खे आज़ादु कर। छो जो कीअं बि असांजो बादशाह हुआ, असांजी इज़त आहे, तंहिंजे करे लिक छप में हलियो वञ, कंहिंखे बि ख़बर न पवे, इन किसे जी बि कंहिंखे ख़बर न पए, ऐं उते वञी कंहिं बि नमूने जेको आहे त वञी बादशाह खे आज़ादु कराए। पीउ खे चई जेका तव्हांजी मर्ज़ी। पीउ खां दुआ वठी ऐं रुस्तम किकबाज़ बादशाह खे छॾाइण जे लाइ राति जो लिक में, जीअं कंहिंखे ख़बर ई न पए, इन ई पंहिंजे घोड़े ते चढ़ी ऐं रवानो थियो। बाक़ी सुभाणे।